हैदरी साहब ही घोटकी जो पूरो शहर खंडर थी वियो आहे। जंहिं घटी में वञो गटरनि जा ढकण कोन्हे, नालियूं उटलनि थियूं पियूं ऐं गटर खुलिया पिया आहिनि। हिन वक़्तु लेडीज़ बाज़ार शहर जी दिलि आहे, पर तव्हां लेडीज़ बाज़ार में वेंदव त जिथे पुलिस वारा वेठा आहिनि उते गटर खुलियो पियो आहे। ख़ुदा न ख़ासि इन गटर में को ॿार या का औरत किरी पए, कंहिंजी जंग भॼी पए त इन जो ज़िम्मेवार केरु आहे? बिस्मिल्लाह रहमान रहीम। हम चुप थे कि बर्बाद न हो जाए गुलशन का सुकून, नादान ये समझ बैठे कि हम में कुव्वत ललकार नहीं। काबिल एहतराम मुझा प्यारा भाव मुजाहिद सखी जान चाचर साहब ऐं घोटकी तालके जी बाशऊर गैरतमंद आवाम, अस्सलामु अलैकुम या अली मदद, जिए सिंध, जिए इस्लामी जमहूरिया पाकिस्तान। काबिल एहतराम जीअं त तव्हां ॾिसो पिया, सभ खां पहिरें त एक्रोचमेंट असांजो साबिक़ा चेयरमैन सैयद असगर शाह जिलानी साहब के सलाम पेश कयूं था, जंहिं तव्हांजे साम्हूं सॼी एक्रोचमेंट ख़तमु कई हुई ऐं एक्रोचमेंट वारनि खे ॿ अॾा ॾिना हुया। हिकिड़ो पुराणी सब्जी मंडी जी भिक सां लाइब्रेरी वटि ऐं हिकिड़ो पुराणी सब्जी मंडी वटि नूर मस्जिद जे साम्हूं। जॾहिं खां मौजूदा चेयरमैन आयो आहे, इन सॼे शहर खे एक्रोचमेंट वारनि जे हवाले करे छॾियो आहे ऐं हाणे ताज़ो 360 मुलाज़िम जेके ग़रीब फाका पिया कटनि, उन्हनि खे त बहाल करे न सघिया आहिनि। हिकिड़ा नवां 8-9 शहर जा जातल सुञातल टैक्स वठंदड़ माण्हुनि खे भर्ती करे ऐं ग़रीब माण्हुनि खे तंग पिया कराइनि, ख़ासि करे मार ग्रुप जे माण्हुनि खे, ख़ासि करे मार ग्रुप जे माण्हुनि खे तंग पिया कनि। पर असां उन्हनि खे ख़बरदार कयूं था त मार ग्रुप जो को बि माण्हू एतिरो कमज़ोर न आहे जेतिरो तव्हां सम्झी बीठा आहियो। ऐं इहो शहर सरदार अली गौर ख़ान साहब ऐं राजा ख़ान मार जी जागीर आहे, छो त उन जो इन आवाम सां वॾो एहसान आहे। कंहिं महिल त तव्हां शहर साड़ो पिया, कंहिं महिल शहर खे तरक़ी जे नाले ते बर्बादु कयो पिया। को बि रोड अहिड़ो न आहे जेको मुकमिल थियल हुजे, को बि नालो पूरो मुकमिल थियल न आहे। सभिनि जा करप्शन करे पैसा खाइनि था। असां हिन महिल बि अदब जा ॿधी सरदार पंहिंजे MP सरदार राजा ख़ान मार साहब खे अपील कयूं था, सर अवां असांजा MP आहियो, सर अवां असांखां वोट वरिता आहिनि, सर अवां पैदल विज़िट कयो घोटकी शहर जो हर रोड ते, नेशनल बैंक रोड जो विज़िट कयो, मार्टेलो रोड विज़िट कयो, पंहिंजो पंजू बाग रोड जो विज़िट कयो, कादरपुर रोड जो विज़िट कयो, सर रामूवारी रोड जो विज़िट कयो। को बि रोड अहिड़ो न आहे जेको मुकमिल थियल हुजे। इहे मुकमिल 2024 जी बजट खाई विया आहिनि, हाणे 2025 में नवां कराईंदा। असां वरी बि पंहिंजे MP सरदार राजा ख़ान मार साहब खे अदब जा ॿधी अपील कयूं था, जनाब आला वास्ते ख़ुदा जे तव्हां अची करे असांजी मालिकी कयो ऐं इन शहर जो विज़िट कयो ऐं जंहिं करप्शन कई आहे उन्हनि जा नेब में केस विझो त उन्हनि खे ख़बर पए त कीअं अवामी पैसे खे, क़ौमी दौलत खे कीअं लुटियो वेंदो आहे। साथ सलामत, सिंध सलामत, पाकिस्तान ज़िंदाबाद, पाक आर्मी ज़िंदाबाद।